नाज़रीन, हाणे असां ख़बर शेयर कयूं पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त मटियारी में PhD पास कंदड़ उम्मीदवारनि खे ज्वाइनिंग आर्डर न मिलण ख़िलाफ़ मटियारी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवानी नूर मोहम्मद मेमण, यासीन इंगरो, मुजीब मेमण, जावेद मेमण, दोस्त अली भंबरो, वकार काज़ी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे PhD उम्मीदवारनि चयो त असांखे 40 ॾींहं गुज़री विया आहिनि, असांखे ऑफर आर्डर त मिलिया आहिनि पर असांखे ज्वाइनिंग लेटर अञा ताईं नथो ॾिनो वञे। रोज़ रोज़ असांखे कूड़ा ड्रामा ठाहे असांखे कूड़ा दिलासा ॾिना वञनि पिया पर उन ते बि अमल न पियो थिए। हिननि चयो त जेके ज़ीरो स्काइपर मोरोट थिया आहिनि उन्हनि जूं सीटूं हथ सां लिकायूं वञनि पियूं। असां मुस्तक़बिल जा उस्ताद आहियूं, असां सां सरासर नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म कयो वञे पियो। असां सां इंसाफ़ कयो वञे, इहे लिखियल सीटूं रिटर्निंग वारनि उम्मीदवारनि खे ॾिनियूं वञनि ऐं असांखे ज्वाइनिंग लेटर ॾिना वञनि। हिननि चयो त असांखे बि चयो वियो आहे त कलर प्रिंट तव्हांजी निकिरंदी, कलर प्रिंट जी कहिड़ी ज़रूरत आहे, असांखे सिर्फ़ु ज्वाइनिंग ॾिनी वञी। 40 ॾींहं खां असां लोलीपाप ॾिनो वञी पियो। ख़ुदा रा असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञी। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध वज़ीर तइलीम ऐं वसवारनि खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में असां कोर्ट सॻोरी CM हाउस आॾो एहतिजाज रिकॉर्ड करेंदासीं।